जिन असांजी आवाज़ खे अञा बि सॼी दुनिया ताईं पहचान में हिकिड़ो किरदारु अदा पिया कयो। हिन वक़्तु सिंध जेका असां मुकमल तौर ते पंजाब जी बेटकियत बणिजी चुकी आहे ऐं पंजाब जेके फ़ैसिला चाहे थो उहे करे सिंध जे ॻिची में विझे थो। न रुॻो सिंध पर मज़लूम क़ौमुनि जे सां उहो साॻियो वेदन रखियो था अचनि ऐं मुसलसल हिन वक़्तु जेको उन्हनि ख़ासि ऐलान जो कयो आहे त सिंधू दरिया ते 6 कैनाल ऐं ग्रीन पाकिस्तान नाले में लखे एकड़ ज़मीन फ़ौज खे ॾियणु। सो कल्ह बि हिननि ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे लाइ जेको इफ़्तिताह कयो उते चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां के साहब ई सवाल कयो त कामरेड ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे ख़िलाफ़ु निकिता आहिनि त हुन जवाबु ॾिनो असीं कामरेडनि जा मुल्क जो डिफेंस पिया कयूं, पर उनखे भुल आहे हू डिफेंस करे थो पैसनि ते पघार ते, असीं पंहिंजे वतन जो बचाव करियूं पिया इश्क में मोहबत में। सिंध सां जेको इश्क जेका मोहबत आहे उन में असांखे का बि लालच कोन्हे, न पघार जी लालच आहे न ॿियो। असां पंहिंजे वजूद जी बचाव ऐं बका लाइ जदोजहद पिया करियूं, पर पहिरियों भेरो के हेॾे जनरल खे इहा असांजी जदोजहद यादि पई आहे जंहिंजे ज़रिए उनखे ख़बर पई आहे त ग्रीन पाकिस्तान जे ख़िलाफ़ु सिंध जा हे नौजवान जेके रोडनि ऐं रस्तनि ते आया आहिनि ऐं सोशल मीडिया, इलेक्ट्रिक मीडिया, प्रिंट मीडिया हिननि खे इन्हनि इशू ते ॻाल्हाइण ते मजबूर कयो आहे। ॿिए तरफ़ वरी कल्ह पंजाब जी हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी आहे, उन में चयो वियो आहे सिंधू दरिया जो नालो लाइ पंजाब दरिया रखियो वञे। हाणे असांखे चीरियो वरी उन में लूणु विझण जी कोशिशि पिया कनि, पर यादि रखी छॾणु खपे हीअ जदोजहद जेका मेच्योर थी चुकी आहे। असां सखर खां निकिता आहियूं, सिंध जा लखे माण्हू माना सिंध हेसि ताईं काउंट कंदा लखनि जे तइदाद में माण्हुनि असांखे पाकर पाता आहिनि, चुमियूं ॾिनियूं आहिनि, मोहबतूं ॾिनियूं आहिनि ऐं उहा सभु सिंध जे करे। त असां सिंध ख़ातिर निकिता आहियूं ऐं उन्हनि खे पक आहे त हे किथे बि को सौदेबाज़ी न कंदा, हे सिंध सां थींदड़ नाजाइज़ियुनि खे अमली तौर ते कुझु न कुझु हासिलु करण लाइ निकिता आहिनि। ऐं असांखे उमेदु आहे त जहिड़े नमूने सिंध सखर खां वठी ठटे ताईं जेका मोहबत ॾिनी आहे उहा मोहबत 23 तारीख़ जारी ऐं सारी रहंदी। त यकीनी तौर ते जेकॾहिं लखनि जे तइदाद में सिंध जा माण्हू 23 फेबरवरी ते जंहिं ॾींहुं असांजी हीअ लॉन्ग मार्च ख़तमु थींदी कराची प्रेस क्लब ते, उते लखनि जे तइदाद में बिना पार्टी फ़र्क़ु रुॻो सिंध ख़ातिर सिंध जा माण्हू गॾु थिया। त कमू शहीद जा जॾहिं कालाबाग डैम ख़िलाफ़ु सिंध जा माण्हू गॾु थिया हुआ त उन्हनि खे फ़ैसिलो वापसि वठिणो पियो ऐं यकीनी तौर ते जेकॾहिं उन ई अंदाज़ में सिंध जा माण्हू गॾु थिया त पोइ असां हीउ फ़ैसिलो यकीनी तौर ते वापसि वठंदा। पर ग़ुलामी रुॻो इन्हनि मसइलनि जे ॼार में त फथल आहियूं, पर बेसिक असांजो मैटर ग़ुलामी आहे जंहिं मां छुटकारे लाइ जदोजहद करणी आहे। सो असां सम्झूं था सिंध जे माण्हुनि जो जेको जवाबु आहे उहो ॾाढो असांजे लाइ पॉज़िटिव आहे ऐं यकीनी तौर ते रियासत लाइ नेगेटिव आहे ऐं उनखे उहो नेगेटिव ई नज़र ईंदो। ऐं हाणे इन जदोजहद ते इन हाई लेवल जा जेके मुल्क जा कर्ता धर्ता थियो वेठा आहिनि उहे ॻाल्हाइनि था। यकीनी तौर ते इहा बि हिकिड़ी सोप आहे त असां हाणे उन लेवल ते अची विया आहियूं जिते यकीनी तौर ते सिंध सोब तरफ़ वधंदी। पर उन में इहो शर्त ज़रूरु आहे त 23 तारीख़ सिंध जो माण्हू लखनि जे तइदाद में कराची प्रेस क्लब ते गॾु थींदो, त असां पंहिंजे लाइ मसइला असांजे लाइ गहरा कोन रहंदा।